दादू मां सखी सरदार चारण जी रिपोर्ट मुताबिक़ 15 सालनि खां पोइ दादू प्रेस क्लब जे चूंड जा शानदार मुक़ाबला थिया आहिनि। निज़ाम शेख पैनल साबिर भंड पैनल खे शिकस्त ॾिनी आहे। दादू साल 2026 सतावी इलेक्शन चूंड कमेटी जे चेयरमैन बाबर खान पवन मेंबर वली चांडियो शहजाद भंड ऐं कुर्बान खुश्क जी निगरानी में थी। सदर निज़ाम शेख, नायब सदर सरवर जलाल सोलंकी, जनरल सेक्रेटरी गुलण खान भंड, जॉइंट सेक्रेटरी रिजवान गनी मंगी ऐं खजांची रियाज़ कादिर नारे जो ऑडिटर सखी सरदार चरण 10 वोट खणी मथे सॼो पैनल कामयाब थी वियो। जद कारोबारी कमेटी ते 6 ॼणा अली मोहम्मद जमाली, गुलशेट सोलंकी, इलाही बख्श खुश्क, ताज मोहम्मद, मुमताज अली, आसिफ पंवर कामयाब थी विया। मुखालिफ पैनल जा सिर्फ कारोबारी कमेटी ते 5 मेंबर गौस जतियाल, मोहरम शीनू, आज़ाद बलोच, ख़ालिद अब्बासी ऐं दीदार शेख कामयाब थी विया। जित साबिर भंड पैनल जे उम्मीदवारनि 64 मेंबरनि मां सिर्फ़ 6 वोट हासिल कया ऐं PFU जे अॻुवाण लाला रहमान समूह, जाम फरीद, मंसूर मरी, सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे गाज़ी खान समेत ॿाहिरियुनि सहाफ़ियुनि मुबसर तौर ते शिरकत कई। कामयाबी माण्हुनि ते निज़ाम शेख पैनल जे उहिदेदारनि जो शहर दुल शरनाइन सां रैली कढी इस्तक़बाल कयो ऐं सभई शहरनि गुलनि जी वर्खा कई। PP जे सूबाई अॻुवाण सरदार रफ़ीक अहमद जमाली, PP ज़िले दादू जे जनरल सदर पीर मुजीबुल हक़ ऐं उमेर रबाब चांडियो, दादू अवामी फोरम जे चेयरमैन आशिक ज़ौं, चैम्बर ऑफ कॉमर्स मोबाइल मार्केट जे उहिदेदारनि, सियासी समाजी अदबी कारोबारी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि कामयाब उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾिनी।